नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंधकोट में खबर ॾींदड़ कंधकोट शहर गंदगी जे वारे चढ़ी वियो। म्यूनसिपल अमले जी नााहली सबब नालन जो गंदो पानी घटन में क़ाहे पियो। टीएमओ निंड सुतल इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे। कंधकोट में अवामी न्यूज़ रिपोर्टर जानी जौनसाल बलोच पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, कंधकोट म्यूनसिपल कमेटी जे नाअहली सबब नालन जो पानी रोडन ते अचण लॻो। कंधकोट जे ईदगाह अमाले में घिटन में नालन जो पानी दाख़िल थियण लॻो। कंधकोट जे ईदगाह अमाले जे रहवासिन गुलाम रसूल नसीराणी, मज़हर संजराणी, ज़ुल्फ़कार बाजकाणी, इमामदीन नसीराणी ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां म्यूनसिपल जे जमादार बशीर शेख खे चई थकिजी पिया आहियूं, पर हू असांजी ॻाल्हि खे हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी थो छॾे। इन्हनि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फुल फोर टीएमओ मक़सूद जथोई ऐं जमादार बशीर शेख खे हटाए ॿियो जमादार मुक़ररु कयो वञे त जीअं ईदगाह गंदगी थियण खां बची सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।